नाज़रीन, मोरो में सेशन जज अब्दुल गफूर कलोड़ो जी भेण ऐं शोबान अली कलोड़ो जी घरवारी जो टीजो थियो। मुख़्तलिफ़ अॻवाणनि तरफ़ां ताज़ियत जो सिलसिलो बि जारी आहे। टीजे में जजनि, ऑफिसरनि, वकीलनि, सियासी समाजी इल्मी अदबी तंज़ीमुनि जे अॻवाणनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। टीजे में शिरकत ऐं ताज़ियत कंदड़नि में मेहरान टीवी जो सरवाण गुलाम नबी मोराई, इंजीनियर इम्तियाज़ हैदर मेमण, नज़ीर अहमद मेमण, डॉक्टर मज़हर अली कलोड़ो, हाजी इरशाद कलोड़ो, डॉक्टर असदुल्ला कलोड़ो, दीन मोहम्मद कलोड़ो, जिनसार अली कलोड़ो शामिल आहिनि। उबैदुल्ला अब्बासी, फेरोज़ अहमद जमाली, लुत्फुल्ला अब्बासी, मोहम्मद खान डाहिरी, हाजी इकबाल अहमद मेमण, बशीर अहमद लगारी, रियाज हुसैन आलमाणी, सूफ़ी गुलाम मुस्तफ़ा कांदड़ो, गाज़ी खान लगारी, खुदा बख्श मेमण, सूमर खान सोलंगी ऐं ॿियनि बि ताज़ियत कई। ताज़ियत कंदड़नि में वहीद रज़ाक मस्तोई, जानी मोराई, अयाज सोलंगी, जानी जुमाणी, ज़फ़र उल हक पंवर, अहमद अली शाहाणी, मंजूर अली लगारी, गुलाम असगर चांडियो, हकीम नूर मोहम्मद कांदड़ो, मुनीर अहमद सियाल, एडवोकेट अमीनुद्दीन ख़ासकेली, कादिर बख्श कोराई, उबैदुल्ला लाखेर ऐं ॿिया बि शामिल आहिनि। उन खां अॻु मरहूम जे रूह खे इसाले सवाब पहुचाइण लाइ क़ुरान ख़्वानी कई वई ऐं बाद में दुआ घुरी टीजे जी मानी खाराई वई।